अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवामी आवाज़ टीवी सां गॾु मां आहियां सुनीता और सभ खां पहिरियां हेडलाइंस। आसिफ अली ज़रदारी जे लापता 3 साथियुनि वारो मामिलो सिंध असेंबलीअ में पहुची वियो। पीपी ऐं मुतहदा सिंध मां माण्हुनि जी गुमशुदगीअ ते हिकु थी वयूं। वफ़ाक़ी हुकूमत ते छिती तनक़ीद। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त असेंबली मेंबरनि जा ख़दशा दुरुस्त आहिनि। भुंग लाइ अगवा जूं वारदातूं ख़तमु थी चुकियूं आहिनि। अशफाक लगारी ऐं ग़ुलाम क़ादिर मरी खे अगवा नाहे कयो वियो। गुमशुदगी बाबति शक जंहिं तरफ़ वञे थो उन में सदाकत आहे। MQM जे फैसल सब्ज़ वारी चयो आहे त MQM जा 145 खां वधीक कारकुन सालनि खां गुम आहिनि। मुतहदा जे कारकुननि खे दहशतगर्द या लावारिस न सम्झो वञे। शैला रज़ा चयो आहे त हिकु फ़ैसिलो अचण खां अॻु नवे वारे ॾहाके जी फिज़ा क़ाइमु कई पई वञे। मुल्क अंदरि सियासी कल्चर तबाह करण जी कोशिश थी रही आहे। छाछरे वेझो ॻोठ पोछांडे जो पार में पुरस्रार बीमारी, 40 खां वधीक मरीज़ तालके इस्पताल दाख़िल। उल्टी ऐं बुखार खां पोइ ॿारनि जा हथ पेर मुड़ी वञनि था। ॻोठाणनि पारां हंगामी तौरु सिहत खाते जूं टीमूं मोकिले हयातियूं बचाइण जो मुतालबो। सिंध हाई कोर्ट MDA मां KDA में मोकिलियल 97 आफ़िसरनि जी दरख़्वास्त ते धुरियुनि जा दलील ॿुधण खां पोइ फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। सरगोदा वाक़े खां पोइ पंजाब पुलिस सिंध मां वेंदड़ ज़ाइरीन लाइ आज़ार बणिजी वई। मुख़्तलिफ़ शहरनि मां वयल ज़ाइरीन खे कपिड़नि खां आजो करे तशदुद बाद लॉकअप कयो वियो। पुलिस जे वहिशाणे तशदुद में 2 ॻोठाणा जंघनि खां माज़ूर बणिजी विया। सिंध जे नाले वारे शाइर ऐं तख़लीक़कार आगा सलीम जी कराची जे नेशनल म्यूज़ियम में पहिरीं वरसी मल्हाई वई। तक़रीब दौरान आगा सलीम जे अध में छॾियल किताब पन छण ऐं चंड जी पिणु मोहरत कई वई। सिंध जे नाले वारे शाइर अदीब ऐं साफ़ी अख्तर दरबेलाई खे दिलि जी तकलीफ़ समेत मुख़्तलिफ़ मर्ज़ वकोड़े विया। सक़ाफ़त खाते समेत कंहिं बि सार न लधी। सरकारी ख़र्च ते इलाज कराइण जी अपील। ऐं ठटे में आल पाकिस्तान क्लर्क एसोसिएशन पारां मुतालबनि जी मञता लाइ एहतजाजी रैली। पघारुनि ऐं अलाउंसनि में 100% वाध करे टाइम स्केल बहाल करण जो मुतालबो। इन वक़्त जूं हेडलाइंस। तफ़सीली ख़बरूं मुख़्तसिर ब्रेक खां पोइ। ख़बरुनि में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार। सिंध असेंबली में PP ऐं MQM माण्हुनि जी गुमशुदगी वारे मामले ते हिकु थी विया। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त माण्हुनि जे खमजण ते असेंबली मेंबरनि जा ख़दशा दुरुस्त आहिनि। भुंग लाइ अगवा जूं वारदातूं ख़तमु थी चुकियूं आहिनि। अशफाक लगारी ऐं ग़ुलाम क़ादिर मरी खे अगवा नाहे कयो वियो। गुमशुदगी बाबति शक जंहिं तरफ़ वञे थो उन में सदाकत आहे। सिंध असेंबली जो इजलास स्पीकर आगा सिराज दुरानी जी सदारत हेठि शुरू थियो, जंहिं दौरान लाहौर धमाके में शहीद थी वियल पाक फ़ौज जे जवाननि जे एहसालो सवाब लाइ फातह ख़्वानी कई वई। इजलास दौरान अॻोणे सदर आसिफ अली ज़रदारी जे लापता 3 साथियुनि तोड़े MQM जे लापता कारकुननि जी हिफ़ाज़त सां बाज़ियाबी ऐं क़ौम परस्त अॻवान रसूल बख़्श पलीजो जी सिहतियाबी लाइ दुआ कराई वई। MQM जे फैसल सब्ज़ वारी इजलास में ख़िताब कंदे चयो त हू केतिरे ई अरसे खां कारकुननि जी बाज़ियाबी लाइ आवाज़ उथारे रहिया आहिनि। MQM जा 145 खां वधीक कारकुन सालनि खां गुम आहिनि। हुन चयो त MPA कमर अब्बास जो भाउ यावर अब्बास लापता आहे। मुतहदा जे कारकुननि खे दहशतगर्द या लावारिस न सम्झो वञे। वज़ीर बि चवनि था त ज़ुल्म थी रहियो आहे। केरु ॾोही आहे त अदालत में पेश कयो वञे। साॻी अस्तदा हुननि जी बि आहे। पीपल्स पार्टी जे खैरुल निसा मुगल चयो त जॾहिं बि वफ़ाक़ में नून लीग जी हुकूमत अचे थी, नंढनि सूबनि खे ग़ुलाम बणाइण जी कोशिश कई वञे थी। वज़ीर आज़म पाण सिंध में अचे सियासत करे थो, पर पंजाब में संदन अॻवाननि खे मौक़ो नथो ॾिए। शैला रज़ा चयो त चौधरी निसार खे यादि ॾियारणो पवे थो त पीपल्स पार्टी जे क़ाइद चयो हो त हू आमरनि हथां मरणु पसंदि कंदो, पर तारीख़ में मरणु पसंदि न कंदो। पाण मुरादो नज़रबंदी जहिड़ा फ़ैसिला कंदड़ वफ़ाक़ी घरू वज़ीर खे पंहिंजा हथ कंडा छॾणा पवंदा। शैला रज़ा चयो त हिकु फ़ैसिलो अचण खां अॻु नवे वारे ॾहाके जी फिज़ा क़ाइमु कई पई वञे। मुल्क अंदरि सियासी कल्चर तबाह करण जी कोशिश थी रही आहे। नवाज़ शरीफ़ ज़ियालक जे क़दमनि ते हली रहियो आहे। शैला रज़ा वफ़ाक़ी घरू वज़ीर लाइ शेर पढ़ंदे चयो त आसिफ अली ज़रदारी जे दोस्तनि खे खंभियो वियो आहे। अहिड़े क़िस्म जा हथ कंडा अव्हां पहिरियां बि इस्तेमालु करे चुका आहियो। चौधरी निसार खे ख़बर हुअणु घुरिजे त किरियल हथ कंडा न हलंदा। MQM जे ज़फ़र कमाली चयो त हू पुछंदा रहिया त इहो सभु कुझु केरु करे रहियो आहे। संदन माण्हुनि खे कन कटा ऐं ख़बर नाहे कहिड़ा कहिड़ा नाला ॾिना विया। ज़फ़र कमाली वधीक चयो त जेके असांजा माण्हू मरी रहिया आहिनि या अव्हां जा मरी रहिया आहिनि, उहे इंसान आहिनि। सुभाणे जेकॾहिं कंहिं जमायत जे कारकुन खे गैर क़ानूनी खंभियो वञे त आवाज़ उथारियो वञे। स्पीकर आगा सिराज दुरानी चयो त खेसि केरु बि परेशान नज़र न अची रहियो आहे। जंहिं ते ज़फ़र कमाली चयो त जिन माण्हुनि खे खंभियो वियो उन्हनि जे घर वारनि खे जेका तकलीफ़ थी रही आहे खेसि हुन जो अहसासु आहे। हुन चयो त MQM कारकुननि खे खंभियो वियो त हू ॻाल्हाइण लाइ इजाज़त घुरंदा रहिया।
काल मौसम कुछ भी हुई, अॼु उन हवा जी गर्मी पीपल्स पार्टी के भी लपेट में आणे रही है। इजलास के खिताब कंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त पुलिस इशफाक लगारी ऐं कादिर मरी के ॻोल्हे रही है। कादिर मरी कैंसर जो मरीज़ है, जंहिंखे ॼामशोरे मां खयो वियो। वॾे वज़ीर चयो त कंहिं बि इदारे खयो आहे, आइन मौजूद है, कहिड़ी भी एजेंसी पकड़े थी 24 कलाकनि में पेश करणु घुर्जे। मुराद अली शाह चयो त खंभियल माण्हुनि जा वारिस परेशान आहिनि, जियो फेंसिंग कई पई वञे, अञा ताईं को बि पतो न पइजी सघियो आहे। वॾे वज़ीर चयो त पुलिस जियो फेंसिंग ऐं ॿियनि ज़रियनि सां ॻोल्हण जी कोशिश कई, पर अञा उन जा ज़रिया महदूद हुअण सबबु ॿियनि एजेंसियुनि खां मदद घुरी रहिया आहिनि। असेंबली मेंबरनि जा ख़दशा दुरुस्त आहिनि। गुलाम कादिर मरी खे अगवा नाहे कयो वियो। भुंग लाइ अगवा जूं वारदातूं ख़तम थी चुकियूं आहिनि। गुमशुदगी बाबति शक जंहिं तरफ़ वञे थो उन में सदाकत आहे। हुन चयो त ॼामशोरो भरिसां 2 गाॾियुनि में सवार 12 खां 13 माण्हुनि, जिन जे हथनि में वाकी टॉकी भी हुई, उहे गुलाम कादिर खे पाण साण खणी विया आहिनि। मुराद अली शाह चयो त जेकॾहिं केरु कंहिं इदारे वटि आहे ऐं ॾोह आहे त साम्हूं आंदो वञे। डॉक्टर आसिम जहिड़े शख़्स ते दहशतगर्दी जा केस दाख़िल कया विया ऐं 2 सालनि ताईं जेल में रखियो वियो। वॾे वज़ीर चयो त फारूक सत्तार ते दहशतगर्दी जा केस आहिनि, उनखे मौक़ियो फ़राहम कयो पियो वञे, हू अदालत खां ज़मानत वठे। मुराद अली शाह MQM अॻवाननि खे मुख़ातिब थींदे चयो त मुतहदा जे दहशतगर्दनि सां राब्तनि जो असीं नथा चऊं, अव्हां जी पार्टी में शायदि मुल्क दुश्मन बि हुआ। वॾे वज़ीर चयो त 22 अगस्त वारे वाक़े खां पोइ कंहिं बि मिसिंग पर्सन वारे मामले ते साणस ज़ाती तौर ते ॻाल्हायो, पर हाणे हू पाण इहो मामिलो उथारींदो। छाछरे जे ॻोठ पोछांडे जो पार में पुरस्रार बीमारी मुंहुं कढियो। 3 ॾींहनि अंदरि ॿारनि ऐं औरतुनि समेत 40 खां वधीक मरीज़नि खे तालके इस्पताल में दाख़िल करायो वियो। इस्पताल भेड़ा थियलनि में राजेश, दीवान, गोपाल, सोहेल, कविता, कबीर, रोशनी, सरोपी, सतू, गोनान, मूमल, दर्शना, धापू ऐं ॿिया शामिल आहिनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त केतिरनि ई ॾियारनि खां बीमारी ॻोठ में पखिड़ियल आहे, जंहिं सबबु मरीज़नि खे तेज़ बुखार अचे थो, उल्टियूं थियनि थियूं, हॾनि तोड़े संदनि में सूर थियण सां गॾु ॿारनि जा हथ पेर मुड़ी वञनि था। डॉक्टरनि जो चवणु आहे त मरीज़नि जे रत में अछा जुज़ा घटि आहिनि, बीमारी वायरस लॻे पई। मरीज़नि खे तेज़ बुखार सां गॾु हॾनि जे सूर जी बि शिकायत आहे। ॻोठाणनि सिहत खाते जे इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त ॻोठ में एमरजेंसी टीमूं मोकिले पुरस्रार बीमारी जो पतो लॻाए इलाज कयो वञे। सिंध हाई कोर्ट MDA मां KDA में मोकिलियल 97 ऑफिसरनि जी दरख़्वास्त ते धुरियुनि जा दलील ॿुधण खां पोइ फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। जस्टिस इक़बाल अहमद कलोड़ो जी सरबराही में बेंच सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते MDA मां KDA में वापसि मोकिलियल 97 ऑफिसरनि जी आइनी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। दरख़्वास्त गुज़ारनि जे वकील मौक़िफ़ इख़्तियार कयो त MDA मां मोकिलण वक़्तु कराची डेवलपमेंट अथॉरिटी लाॻापियल ऑफिसरनि जी मुलाज़मत ऐं पेंशन जो हिसाब किताब बि MDA खे मुंतक़िल करे छॾियो। KDA जे वकील उस्मान शेख अदालत में मौक़िफ़ इख़्तियार कयो त MDA एक्ट जे शक 9A तहत लाॻापियल ऑफिसर मुस्तक़िल तौर ते MDA में ज़िम थी चुका आहिनि। हाणे संदन KDA सां को बि वास्तो न आहे। सिंध सरकार नोटिफिकेशन जारी करे KDA मां संदन पोस्टूं बि ख़तमु करे छॾियूं आहिनि। MDA जे वकील मौक़िफ़ इख़्तियार कयो त सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते लाॻापियल ऑफिसरनि खे वापसि मोकिलियो वियो आहे। अदालत धुरियुनि जा दलील ॿुधण खां पोइ फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। सरगोदा वाक़े खां पोइ पंजाब पुलिस सिंध मां वेंदड़ ज़ाइरीन लाइ आज़ार बणिजी वई। मुख़्तलिफ़ शहरनि मां वियल ज़ाइरीन खे कपिड़नि खां आजो करे तशदुद बाद लाकअप कयो वियो। सरगोदा जी मज़ार ते गादी नशीन पारां 20 ज़ाइरीन खे छुरनि जा वार करे क़त्ल करण वारे वाक़े बाद पंजाब जे दरगाहनि ते सिंध जे ज़ाइरीन लाइ पाबंदी लॻाई वई। कोट सब्ज़ल जी दरगाह मूसा नवाब ते पनो आकिल, घोटकी, सरहद, कशमोर, जेकबाबाद समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां हाज़िरी भरण लाइ वियल ज़ाइरीन ते पुलिस कड़की पई। पुलिस अटालन दरगाह ते चढ़ाई करे औरतनि, ॿारनि ऐं मर्दनि मथां वैशाणो तशदुद कयो ऐं ॾोहारियुनि वांगुरु खंभे लाकअप करे छॾियो। सरहद वेझो ॻोठ नज़र मोहम्मद अंडड़ जे रहवासियुनि बहादुर अली, इमाम अल्दीन, शोबान गबोल ऐं सरफराज़ साफ़िन आॾो दाहींदे चयो त पुलिस खे बिना सबबु दरगाह तां खंभे कपिड़नि खां आजो करे वैशाणे तशदुद जो निशानो बणायो, जंहिं सबबु नज़र मोहम्मद अंडड़ ऐं शोबान संदन चवणो त हू हर साल पंहिंजे मुर्शिदनि सां गॾिजी कोट सब्ज़ल में दरगाह मूसा नवाब ते हाज़िरी ॾियणु वेंदा आहिनि। पुलिस जे ज़्यादतियुनि जो शिकार ॻोठाणनि पंजाब हुकूमत खां घुर कई त पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि इंसाफ़ फ़राहम कयो वञे। सिंध जो नाले वारो शाइर, अदीब ऐं साफ़ी अख्तर दरबेलाई दिलि जी तकलीफ़ समेत मुख़्तलिफ़ मर्ज़नि में वकोड़जी वियो। संदसि कंहिं बि सार न लधी। हुन सरकारी ख़र्च ते इलाज कराइण जी अपील कई आहे। अख्तर दरबेलाई नेशनल प्रेस क्लब खोड़ा में अवामी आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे चयो त दिलि जा 2 वाल बंदि थी विया आहिनि। बेवसी ऐं लाचारी वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहियां।
इलाज ते 4 लाख रुपया ख़र्च अचे थो, जंहिंजी माली सघ नाहे। अख्तर दरबेलाई चयो त सिंध में शाइरनि अदीबनि जो क़दुरु नथो कयो वञे। फंड हुजण बावजूदि बीमारियुनि में मुब्तला शाइरनि अदीबनि ऐं साफ़ियुनि जो इलाज नथो करायो वञे। अख्तर दरबेलाई सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह, सक़ाफ़त वारे वज़ीर सरदार शाह ऐं ॿियनि वस वारनि खे अपील कई आहे त सरकारी ख़र्च ते इलाज कराए संदसि हयाती बचाई वञे। ठटे में आल पाकिस्तान क्लर्क एसोसिएशन पारां मुतालबनि जी मञता लाइ एहतजाजी रैली कढी वई। गुलाम कादिर बलोच, सैयद सज्जाद शाह, वली मोहम्मद जाखरो ऐं ताज बिरोई जी अॻवानी में सवें मुलाज़िमनि मुतालबनि जी मञता लाइ सख़्तु नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त मुलाज़िमनि जे केडरनि जे अपग्रेडेशन लाइ सिंध हुकूमत खे चार्टर ऑफ डिमांड ॾिनल आहे, जंहिं ते अञा ताईं अमल न कयो वियो आहे। संदन चवणो त पघारनि ऐं अलाउंस में 100% वाध करे, टाइम स्केल बहाल करे, फ़ौती कोटा ऐं सन कोटा बहाल कराए कचनि मुलाज़िमनि खे फ़ौरी तौरु पको कयो वञे। सिंध जे नाले वारे शाइर ऐं तख़लीक़कार आगा सलीम जी कराची में पहिरीं वरसी मल्हाई वई, जंहिं दौरान आगा सलीम जे अध में छॾियल किताब पन छण ऐं चंड जी पिणु मोहरत कई वई। नेशनल म्यूज़ियम में आगा सलीम जी पहिरीं वरसी जे मौक़े ते तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिं में नवाज़ लीग MPA महताब, अकबर राशिदी, डॉक्टर फ़हमीदा हुसैन, डॉक्टर सुलेमान शेख, KS नागपाल ऐं ॿियनि शिरकत कई। तक़रीब दौरान आगा सलीम जे अध में छॾियल किताब पन छण ऐं चंड जी मोहरत कई वई। तक़रीब खे ख़िताब कंदे मुक़ररनि चयो त आगा सलीम जो भिटाई जी शाइरी सां वॾो इश्क़ हो। हुन शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे शाइरी ते वॾो कमु कयो। हुन चयो त आगा सलीम शाह जे आख़िरी हिॾकीअ में बि पंहिंजो कमु जारी रखियो। संदसि ख़ाल कॾहिं बि पूरो नथो करे सघिजे। मुक़ररनि जो वधीक चवणो त आगा सलीम जिते वियो उते हुन शाह लतीफ़ जी शाइरी ऐं सिंध धरती सां ख़ूब मल्हायो। बुलेटिन पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। वधीक अपडेट रहण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट awamiawaaz.com।